बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, आयतुल्लाह उज़्मा शेख जाफ़र सुबानी जे किताब अक़ीदतुल इस्लामिया जे 5 दर्स सां असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता नशस्त में असां इहो बयानु कयो होसीं त ही वजूद मादे मां तमामु वजूद मादे मां नाहिनि ठहिया, ऐं उन खां पोइ असां इहो बयानु कयोसीं त हीउ जेको काइनात जो निज़ाम आहे अकमल तरीन निज़ाम आहे। अॼु असां 3 नुक़्तनि जी तरफ़ इशारो कंदासीं इंशाअल्लाह। उन मां पहिरियों नुक़्तो इहो आहे त ख़िलक़त इंसान जेको ठहियल आहे उहो 2 शयुनि मां मुरकब आहे। हिकु इंसान जो जिस्म, ज़ाहिरी जिस्म जेको 4 उनसरनि मां ठहियल आहे: हवा, बाहि, मिट्टी ऐं पाणी। ऐं ॿियो जेको उनजो हिसो आहे उहा रूह। इन्हनि 2 हिसनि मां मुरकब आहे। ऐं जॾहिं त इहे 2 हिसा हमेशह रहण वारा न आहिनि। जॾहिं इंसान जी मौत थिए थी त इंसान जो जिस्म मौत खां पोइ ख़तमु थी थो वञे, उनजा अज़्वा मुतफ़रिक़ थी था वञनि, मिट्टी में मिली था वञनि। जॾहिं त रूह उनजी उहा उनजे क़बर में बि रहे थी, आलम बरज़ख में, ऐं क़यामत जे ॾींहुं बि उहा रूह उनजी रहंदी ऐं उनखे हयात अबदी हूंदी। नंबर 2 नुक़्तो असां जेको अॼु बयानु कंदासीं त अल्लाह साईं हर इंसान खे फितरत तौहीद ते पैदा कयो आहे, जंहिंखे असां फितरत इस्लाम चवंदा आहियूं, जंहिंजे लाइ क़ुर में बि इरशाद थियो आहे फितरत अल्लाह अल्लती फतर अन्नास अलैहा। अल्लाह जी फितरत उहा आहे जंहिं ते इंसाननि खे पैदा कयो वियो आहे। यानी तमामु इंसान जॾहिं पैदा थियनि था फितरत इलाही ते पैदा थियनि था। इहा अलॻि ॻाल्हि आहे जो बाद इंसान ग़लति परवरिश जे करे इन जी फितरत खां हटी था वञनि। अगरि परवरिश खां हटी करे उन्हनि जी रहनुमाई न थिए कंहिं बि तरफ़ त हू मुहिद पैदा थो थिए ऐं हू मुहिद ई रहंदो। टियों ऐं आख़िरी नुक़्तो असां जेको अॼु बयानु कंदासीं उहो इहो आहे त हीउ इंसान अहिड़ी मख़लूक आहे जंहिंखे आज़ादु ख़ल्क़ कयल आहे ऐं हू हर कमु पंहिंजे इरादे सां करे थो। इन जी तफ़सीली बहस अॻिते क़ज़ा ऐं क़दर में ईंदी, लेकिन असां मुख़्तसरन बयानु करियूं था त इंसान आज़ादु पैदा कयल आहे, जंहिंजे लाइ क़ुर शरीफ़ में बि इरशाद थिए थो इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कुफूरा। असां इंसान खे रस्तो ॾेखारे छॾियो आहे, उनजी मर्ज़ी आहे त हू शुक्रगुज़ार थिए या काफ़िर थिए। जॾहिं इहो इंसान आज़ादु ठहियल आहे ऐं उहो शुक्रगुज़ारी बि करे सघे थो, कुफ़रान नेमत बि करे सघे थो, जे अहिड़े इंसान जे लाइ, अहिड़ी शख़्सियत जे लाइ लाज़मी आहे त रहनुमा हुजे, छो जो मजबूर न आहे, हू आज़ादु कमु करे थो। त इन जी तरबियत जे लाइ अल्लाह साईं उनजा कुझु हादी उनजे लाइ बयानु मुक़ररु कया आहिनि, कुझु हादी ठाहिया आहिनि जेके नबूअत जी सूरत में हज़रत आदम खां वठी हज़रत ख़ातिम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहिनि, ऐं ॿिया उन खां अलावा उन्हनि जा तमामु अंबिया जा औसिया जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि में रहिया, ऐं असांजे आख़िरी नबी जा वसी जेके 12 जानशीन आहिनि, ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि जो सिलसिला हिदायत हली रहियो आहे, उहे मौजूदु आहिनि। इहे इंसान जी हिदायत जे लाइ मोकिलियल आहिनि, छो जो इंसान आज़ादु आहे त हाणे इहे उनखे रहनुमाई कंदा। त हाणे इंसान जी मर्ज़ी आहे त इंसान उन्हनि जी ॻाल्हि खे वठी करे शुक्रगुज़ार थिए या उन्हनि जी ॻाल्हि खे रद्द करे कुफ़रान नेमत करे। इंशाअल्लाह अक़ीदतुल इस्लामिया जे दर्सनि खे अॻिते बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।